जॾहिं जंग में जॾहिं थारे लश्कर सां जंग में सभु मर्द मारिजी विया त हुन पंहिंजे सॼी माड़ीअ खे बाहि ॾेई पाण बि उन में साड़े मारे छॾियो, पाण खे बि उन में साड़े मारे छॾियो। उहा केरु हुई जंहिं सॼी माड़ीअ खे बाहि ॾियण बैदि पाण खे साड़े छॾियो? सिंध जे सूमरा दौर जी इहा राणी केरु हुई जेका पोइ सिंध राणी तौरु मशहूरु? रूपा राणी। रूपा राणी सिंध जे सूमरा दौर जो हिकु अहम किरदारु आहे। अॼु पाण उन ते ॻाल्हाईंदासीं। इन खां अॻु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा, इन सां गॾोगॾु वीडियोस खे लाइक कंदा। सिंध जे सूमरा दौर जी रूपा राणी भूगर बादशाह जी घरवारी। भूगर बादशाह सूमरा हुक्मरान हुयो। रूपा राणीअ जे पीउ जो नालो लाडणू हो। हू हिकु गुजर सरदार हुयो जंहिं रूपा खे पंहिंजे दीन जी धीउ बणायो। दीन जी धीउ इहो मतिलबु त हुन रूपा खे पालियो हो। गुजर सरदार कोनरसर ऐं रण जे इलाइक़े मथां राज कंदो हो ऐं भूंगर बादशाह जे मुख्य सरदारनि मां हिकु हुयो। रूपा राणीअ जा माइट गुजर हुया ऐं जीअं त हू लोहार को कमु कंदा हुआ, तलवारूं ठाहींदा हुआ, ॾाटा ठाहींदा हुया, ॿियो जंगी सामान ठाहींदा, उन करे इलाइक़े में हू लोहर बि सॾिबा हुआ। घणा माण्हू सिंध में पंहिंजी असुल ज़ात जे बदिरां जेको कारोबार कंदा आहिनि, जेका किरत कंदा आहिनि या धंधो कंदा आहिनि, उनजे पोयां सॾिया वेंदा आहिनि, उहा संदन ज़ात बणिजी वेंदी आहे। सो रूपा राणी बि गुजर मां लोहार सॾिजंदी। सूमरनि ऐं ॿियनि घणनि जे मुखालफ़त हूंदे, सूमरनि ऐं सरदारनि जे मुखालफ़त हूंदे बि भूंगर बादशाह लाडणे गुजर जी धीउ रूपा राणीअ सां शादी कई। बादशाह पंहिंजे राणीअ लाइ कोनरसर में हिकु वॾी माड़ी ठाराई जेका राणीअ जे नाले पुठियां रूपा माड़ी मशहूरु थी। भूंगर सूमरो इन राणीअ सां गॾु 6 महीना रूपा माड़ी में रहंदो ऐं 6 महीना वरी सूमरनि मां जेका हुनजी शादी थियल हुई, हुनजी ज़ाल हुई, उन वटि 6 महीना वञी वॻह कोट में रहंदो। बादशाह खे रूपा माड़ीअ मां चनेसर पैदा थियो ऐं ॾाॾे पोटीअ मां वरी दोदो ॼाओ। तॾहिं भूंगर बादशाह जो ख़्यालु वॻह ऐं रूपा माड़ी ॾांहुं हिकु जहिड़ो थी वियो। ही ॿिन्ही तरफ़ हिकु जेतिरो टाइम वक़्तु ॾियण लॻो। 1288 में भूंगर बादशाह लाॾाणो करे वियो। संदसि वफ़ात खां पोइ भूंगर जे पुटनि चनेसर ऐं दोदे में इक़्तिदार तां छिकताण पैदा थी। इहो अलॻि किस्सो आहे, पर पाण हिते सिर्फ़ु रूपा राणी ते ई ॻाल्हाईंदासीं, उन ते पाण खे महदूद रखंदासीं। चनेसर जॾहिं दोदे खे इक़्तिदार जूं वागूं ॾिनी वियूं राज तरफ़ां, त चनेसर कावड़ जी दिल्ली हलियो वियो। इलाउद्दीन जे दरबार में पेश थियो। हुतां लश्कर काहे सिंध ते हमिलो कराइण आयो। इन खां अॻु हू रूपा माड़ीअ जो इंतज़ाम शेख दाऊद जे हवाले करे हो, जेको संदसि एतमाद वारो माण्हू हुयो। जंहिं रूपा माड़ी इंतज़ाम संभालियो, रूपा राणीअ जी हिफ़ाज़त कई ऐं उनखे सूमरनि जे टोकुनि चथरुनि खां बचायो। शेख दाऊद रूपा माड़ीअ में सूमरनि जे दाख़िला ते पाबंदी विझी छॾी, छाजे करे जो हू रूपा राणीअ सां हसद ऐं साड़ कंदा हुआ। दोदे खे जॾहिं इहा ख़बर पई त रूपा राणी माड़ीअ में मौजूद आहे, त हुन शेख दाऊद सां ॻाल्हि ॿोल कई ऐं हुनखे ॿुधायो त हू रूपा राणीअ जी हिफ़ाज़त पाण कंदो। दोदे शेख दाऊद खे चयो त रूपा राणी ऐं चनेसर जी लॼ मुंहिंजूं नियाणियूं आहिनि। चनेसर उन्हनि जो मूंखे मुहाफ़िज़ छो न कयो? शेख दाऊद चयो त सूमरा उन्हनि सां रूपा सां साड़ कनि था, उनजी घटिताई कनि था। उन करे चनेसर अहिड़नि माण्हुनि खां
रूपा राणीअ खे बचाइण लाइ रूपा माड़ीअ जो इंतज़ाम मुंहिंजे हवाले करे विया ऐं मूं वरी सूमरनि जे अचण ते पाबंदी हंची। पोइ दोदे रूपा राणीअ सां गुफ़्तगू कई ऐं नतीजे तौरु शेख दाऊद खे रूपा राणी पंहिंजे ॻोठु वञण जी इजाज़त ॾिनी ऐं दोदे पाण रूपा माड़ीअ जे हिफ़ाज़त जो इंतज़ाम पंहिंजे हथनि में। 1298 ईस्वीअ में जॾहिं दिल्ली जी फ़ौज गुजरात ते कब्ज़ो कयो ऐं सिंध ॾांहुं वधण लॻी ॿिनि हंधनि ते हिकु बखर ऐं ॿियो नंगर पार कर में सिंध जे फ़ौजनि हुननि सां वेढ़ कई, मुहाॾो अटकायो, पर दिल्ली जी फ़ौज ताक़तवर हुई, हथियारनि पमारनि सां लैस हुई, जॾहिं त हिते सूमरनि वटि उहा सघन न हुई, फ़ौजी सघन न हुई। हुननि जा नंढा नंढा लश्कर हुया जेके हुन जे ॿाहिरीं हमले वार फ़ौज आॾो का हैसियत न पिया रखनि। इन करे जंग में सूमरनि खे शिकस्त थी रही हुई हर हंध ते। इहा हालत ॾिसी दोदे सूमरियुनि खे पंहिंजे औरतुनि खे अबड़े ॾांहुं साम करे मोकिलियो, पर रूपा राणीअ अबड़े ॾांहुं वञण खां इनकार कयो। हिन चयो त मूं भूंगर बादशाह सां वाइदो कयो हो त जेसीं जेरी हूंदसि हिन माड़ीअ मां ॿाहिरि पेर न कढंदसि। न सर, मुंहिंजे हिफ़ाज़त लाइ शेख दाऊद खे बि इन ई करे छॾे वियो हो। हाणे जेकॾहिं मुंहिंजी तव्हां खां संभाल नथी थिए त पोइ इहा जवाबदारी अव्हां सिर ते छो खई आहे? पोइ दोदे हिन ते ज़ोर न रखियो ऐं मर्दानगी सां रूपा माड़ी जी हिफ़ाज़त कंदो रहियो। दोदो उन जी जंग में बेहद बहादुरी सां विढ़ियो ऐं हिन रूपा माड़ीअ जे दर वटि रूपा राणीअ जी हिफ़ाज़त कंदे पंहिंजी जान क़ुर्बान करे छॾी। तारीख़ूं लिखनि थियूं त जॾहिं चन्नेसर ॾिठो त हुन जो भाउ रूपा माड़ीअ जे दर वटि रत में ॿुॾल आहे, हुनखे हुनजे रॻुनि में जोश अची हुन पाण उन फ़ौज सां जंग शुरू करे ॾिनी जंहिंखे हू पाण सिंध ते हमले लाइ वठी आयो। इन जंग में चन्नेसर पाण बि मारिजी। रूपा राणीअ इहा सॼी सूरत हाल पंहिंजे अखियुनि सां महल मां ॾिठी पए। रूपा माड़ीअ मां ॾिठी पए त चन्नेसर मारिजी वियो आहे, दोदो मारिजी वियो आहे, बाक़ी लश्कर जा मानदार मारिजी विया आहिनि। ऐं खेसि इन ॻाल्हि जो ख़्यालु आयो त हाणे जेकॾहिं इलाउद्दीन जो लश्कर अॻिते वधियो त मां उन जे कब्ज़े में अची वेंदसि। दुश्मन जे कब्ज़े में अचण खां अॻु हिन सॼी माड़ीअ खे बाहि ॾेई छॾी ऐं पाण बि उन बाहि में सड़ी अमर थी वई। रूपा माड़ीअ ते रूपा राणीअ जे यादि में साल में 3 भेरा मेलो लॻंदो आहे। सिंध जा माण्हू रूपा राणीअ खे अॼु बि यादि कनि था, जेका सिंधियाणी सिंध लाइ पंहिंजी जान क़ुर्बान करे अमर थी। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।